बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में अणसुञातल हथियारबंदनि जी फायरिंग, पुट अॻियां पोरियत पीउ क़तल। सदर थाणे जी हद जीएल शाह पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे 40 वरनि जे वारिस अली सियाल खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो ऐं फरार थी विया। इत्तला ते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। मक़तूल जे पुट ज़मान सियाल मूजिब असांजी कंहिं सां का दुश्मनी न आहे। ख़बर न आहे त वालिद खे कंहिं ऐं छो क़तल कयो आहे। घर वञी रहिया हुआसीं त हथियारबंदनि रस्ते में रोके वालिद खे क़तल कयो ऐं फरार थी विया। पुलिस मूजिब जवाबदारनि जी ॻोल्हा करियूं पिया। वाक़े जो कारण अञा ताईं मालूम न थी सघियो आहे। भिटशाह क़ौमी शाहराह ते अणसुञातल गाॾी मोटरसाइकिल सवार खे चीभाटे मारे छॾियो। हाला खां भिटशाह वेंदड़ 3 वरनि जे फरूख अली राजड़ मथां अणसुञातल गाॾी चढ़ी वई, जंहिं जे नतीजे में नौजवान मौक़े ते ई चीभाटिजी फौत थी वियो। नौजवान जो मढ़ पुलिस अस्पताल पहुचायो, जितां बाद में वारिसनि हवाले कयो वियो। दरिया खान मरी वेझो कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत। मेहरान हाईवे ते मुंगिया मोरी स्टॉप वटि कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में लाहौर वासी मोहम्मद आसिफ राजपूत सख़्त ज़ख़्मी थी पियो, जेको नवाबशाह नींदे रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। जोंगल में पहोड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा ज़ख़्मी। लठियूं लॻण सबबि पहोड़ बिरादरी जो चङो मुड़ुसु मौलाना मुफ्ती नाज़िमुद्दीन पहोड़, पुट कामरान ऐं भाइटे अनीस पहोड़ समेत ज़ख़्मी। इत्तला ते पुलिस पहुची झेड़ो टारे वरितो ऐं ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। कड़ियसन पुलिस जी मेले में कुकड़नि जी मेल समेत समाजी बुराइनि जी इत्तला ते चढ़ाई, कुकड़नि जा खफ़्ती फरार। पुलिस मेलो घुमण लाइ आयल 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब कुकड़नि जे मेल समेत समाजी बुराई वारे कमनि जी इत्तला ते छापो हणी 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जन बाबति जांच करे रहिया आहियूं। मुबारकपुर ऐं भरपासे में सेहत खाते जूं कार्रवाइयूं, 5 अताई डॉक्टर्स जूं अस्पतालूं सील। सेहत खाते जी टीम मुबारकपुर, लाल भट्टी ऐं मिर्ज़ावाह समेत ॿियनि इलाक़नि में कार्रवाई कंदे गैर क़ानूनी तौर अस्पतालूं हलाईंदड़ अताई डॉक्टर्स अब्दुर रहमान शेख ऐं अलीजान बुर्रो समेत 5 ॼणनि जूं अस्पतालूं सील करे छॾियूं आहिनि। हाला में औरत 2 मासूम ॿारनि ऐं चिंकी ड्राइवर समेत गुम, वारिसनि जो एहतजाज। पुरस्रार तौर लापता थियल वज़ीरा भंड, संदसि मासूम नीगर 8 वरनि जो अली हैदर, 3 वरनि जे दिलबर ऐं रिक्शा ड्राइवर ग़ुलाम कादिर भंड जे वारिसनि रेहान गार्डन सिटी वासिन शहमीर, ग़ुलाम शबीर, नवाब ख़ातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजी औरत ऐं 2 ॿारनि समेत 4 माण्हू गुम आहिनि। शक आहे त खेनि पुलिस गुम कयो आहे। IG सिंध खे अपील आहे त पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे असांजा माण्हू आज़ाद कया वञनि। काज़ी अहमद में कुछ ॾींहं अॻु क़तल थियल गुलशेर जतोई जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। मक़तूल गुलशेर जतोई जे पीरसन पीउ उर्स जतोई, बेवा मुस्मात मीरज़ादी ऐं संदसि भेनरनि एहतजाज कंदे चयो त मुहर्रम जतोई गुलशेर खे घरां सॼे मीर हज़ार जतोई ऐं रुस्तम जतोई सां गॾिजी क़तल कयो आहे, जन खे पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे। जॾहिं त साल अॻु बि असांजे घरनि ते हमिलो करे बाह ॾेई मासूम ॿारनि, भाउ भेण अजीब ऐं ज़मीरा खे बाह ॾेई साड़ियो वियो हो। हाणे वरी ही ज़ुल्म कयो वियो आहे। हुननि सिंध हुकूमत खे अपील कई त असां सां इंसाफ़ कयो वञे। हाला भानोट रोड हंधा हंधा टुटल, दर्जन खां वधीक ॻोठनि जा सवें ॻोठाणा सख़्त परेशान। रोड जी हालत ख़राब हुअण सबबि मरीज़नि खे अस्पताल पहुचाइण में सख़्त परेशानियूं पेश अचण लॻियूं। ॻोठाणनि पारां अताउर रहमान कोरेजो, सरफराज़ कोरेजो, समीर कोरेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी कैंप क़ाइम। रोड जल्द तामीर कराइण जी घुर। ॻोठाणनि जो चवणु हो त शुरू खां पीपल्स पार्टी जा वोटर रहिया आहियूं, तंहिं बावजूदि असां सां अहिड़ो रवैयो रखणु समझ खां ॿाहिरि आहे। मटियारी में नौजवाननि लाइ इस्लाही वर्कशॉप, नाले वारे स्कॉलर मोटिवेशनल स्पीकर शेख आतिफ जो ख़िताब। एम्स ऐं सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद पारां खटण जो सफ़र वारे सिरे हेठि शेख आतिफ अहमद खान नौजवाननि खे लेक्चर ॾियारियो वियो, जिते हुन चयो त मायूस माण्हुनि खे ऊंदाही मां कढी उन्हनि जी इस्लाह करे संदन ज़हनी सलाहियत खे वधाए मुआशरे में बाकिरदार ऐं कामयाब इंसान बनाए सघिजे थो। इंसान जी कामयाबी जो राज़ सब्र आहे। सिंध जी धरती बाज़ोक माण्हुनि सां भरियल आहे, जन पंहिंजी हिम्मत ऐं हौसले सां कामयाबियूं माणियूं आहिनि। इन मौक़े ते सिविल सोसाइटी जे चेयरमैन अब्दुल वाहिद उमरानी, एम्स जे चेयरमैन दानियाल उमर छछर ऐं तनवीर सियाल समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। नौशेरो फेरोज़ भरिसां ॻोठ वॾा डुंगराज में बासरनि जो पीर मानधन जे क़दीमी क़ब्रिस्तान ते कब्ज़ो। दुकानूं ऐं होटलूं क़ाइमु करे गटर जो गंदो पाणी क़ब्रिस्तान में छोड़ करण लॻा। ॻोठाणनि जाफ़र मज़ारी, अली हसन मज़ारी, अयाज़ मज़ारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे DC खे अपील कई आहे त बासरनि पारां क़ब्रिस्तान ते कब्ज़े ऐं गंदो पाणी छोड़ करण जो नोटिस वठी कब्ज़ो ख़तमु करायो वञे। SSP ऐं DC पारां गॾियल खुलियल कचहरी। IG ऐं चीफ सेक्रेटरी बलोचिस्तान जे हुकुम ते जाफराबाद में अवामी मसइला हल करण लाइ डेप्यूटी कमिश्नर रज़ाक खजक ऐं SSP इफ्तिखार अहमद पारां खुलियल कचहरी करे अवामी मसइला ॿुधी लाॻापियल इदारनि जे वास्तेदार ऑफिसर्स खे अवाम जा मसइला फौरी तौर हल करण जूं हिदायतूं ॾिनियूं। बिरिया रोड में समाजी तंज़ीम पारां मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई। इतिहाद वेलफेयर ट्रस्ट ऐं सैलानी ट्रस्ट पारां लॻायल मेडिकल कैंप में अखियुनि जे माहिर डॉक्टर अबरार तुनियो 150 खां वधीक मरीज़नि जा फ़ैको सर्जरी ज़रिए ऑपरेशन कया ऐं खेनि मुफ़्त दवायूं बि ॾिनियूं वयूं।
मंगरेव में माज़ूरन पारा 8 महीनन का वजीफो न मिलन खिलाफ एहतजाज। माज़ूर रब नवाज़ कुंभार, मोहम्मद बख्श लगारी, खुदा बख्श खास खैली ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त सिंध सरकार तरफ़ां माहाना 6000 रुपया वज़ीफो मिलंदो हो, जेको 8 महीननि खां बंदि आहे। वॾे वज़ीर खे अपील आहे त असांजो वज़ीफो बहाल कयो वञे। ऐं मटियाली में T20 मुज़म्मिल चैंपियन टूर्नामेंट खुर्शीद 11 पंहिंजे नाव करे वरिती। अली वारिस ग्राउंड ते थियल टूर्नामेंट में हाला ऐं भिटशा जी 6 टीमनि हिस्सो वरितो, जिन में हाला ऐं खुर्शीद 11 में फाइनल थियो। खुर्शीद 11 पहिरियों बैटिंग कंदे 226 स्कोर कयो, पर हाला जी टीम 150 स्कोर ते ऑल आउट थी वई। टूर्नामेंट में मेहमान ख़ास सैयद एहसन अब्बास शाह लतीफ़ी खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीमुनि में रोक रक़म में ट्रॉफीज़ विरहायूं। ठीक हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।